राजकोट में बुट बदल बिन हथियारबंदनि जी आटोस जे दुकान ते फायरिंग, दुकानदार मामूली ज़ख़्मी, मुआवज़ाने तौर महफूज़। पुलिस एहलकार जी हवाई फायरिंग, जवाबदार फरार। शहर जे स्टेशन रोड ते बिन बुट बदल जवाबदारनि आटोस जे दुकान तां सफ़ाई वारो कपिड़ो वठण बहाने चढ़ी अची मदद फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में जहांगीर कंबो मामूली ज़ख़्मी थी पियो ऐं मुआवज़ाने तौर महफूज़ रहियो। होॾां वाक़े बाद ड्यूटी ते मौजूद पुलिस एहलकार हवाई फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में हथियारबंद फरार थी विया। होॾां नाले वारे वापारी ऐं संदसि भाउ गुलाम सरवर कंबो जानज़ेब कंबो मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त वापारियुनि मथां फायरिंग खुलियल दहशतगर्दी ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं SSP कंबर शदात कोट DIG लाड़काणो समेत ॿियनि असवारनि खां मुतालबो कयूं था त फायरिंग वारे वाक़े जो नोटिस वठी फायरिंग में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कारोबारी हल्कनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। होॾां वाक़े बाद DSP शदात कोट यार मोहम्मद रिंद वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। ॿिए पासे वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ वारी फ़िज़ा पकड़ियल आहे।